अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला रहमतल लिल आलमीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दी रोज दर बुस्ताने सरा हम तूतियाने खुशनवा कर दंद नाते मुस्तफा बलगल उला बिकमालिही। उमरिया भी अपने ज़ौक़ में डाली हुए सरतौक़ में करती है फिर ये शौक़ में कशफ़त दुजा बिजमालिही। बुलबुले भी सुबसू ले लेके हर एक गुल की बू करते हैं फिर ये गुफ्तगू हसनत जमी उसालिही। चिड़ियों के सुन कर चहचहे इंसान भला क्यों चुप रहे। लाज़िम है उस पर यूं कहे सल्लु अलैहि व आलिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व शफ़ीअना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। आया आसथिया मुझा बारो चलब भोर में फसे पहपन जाम से निहू नीह छरियाम गूंदर सब विसरियाम अज सुखन शाखूं कढियूं। पीरत मुहदा बादशाह जीलानी जलील दादला दरगाह जा खावंद जा खलील हुसैनी हीनो अचवार थुम वसील दाता मुझी दिल के दे दिलासा दलील जिल्लत कयो मुज़लील रस बादशाह बगदाद जा। दिलों दस्तगीर रखे को साली सद करे हकल में हाशिम शाह चे
वेलो वीर वरे ओणे हुजे पंध परे तब कंदोआ मुहार मुरीद दे हमद सलात खां बाद लायक सद इज्जत व एहतराम मीर मजलिस सैयदना व मुर्शिदना हजरत किबला साईं सखी मोहम्मद अब्दुल्ला शाह बादशाह दामत बरकातुहुल आलिया व इंतजाम व मुक़्तदिर उलमाए किराम व इंतजामिया जलसा व बिरादरान इस्लाम अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मजा अवां सगोरी जमात जी खिदमत में अल्लाह ताला जे कुरान पाक फुरकान हमीद जा चंद जुमला मूं तिलावत कया आहिनि। दुआ फरमाईंदा त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मज़कूरा जुमलन जो तर्जुमो ऐं कुछ अल्लाह ताला मोहब्बत भरियूं ॻाल्हियूं चवण जी तौफ़ीक़ ऐं हिम्मत अता फरमाए। ॿुधी करे उन जे मथां तव्हांखे ऐं मूंखे अल्लाह साईं शाल अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाह अॼु तव्हां नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे सिलसिले में हिकु अज़ीम शान मोहब्बत भरी महफ़िल रचाई आहे। जिन हीअ महफ़िल कराई आहे ऐं जेके अची हिन काज जा ॼाणी थिया अल्लाह साईं सभिनी जा दीनो दुनिया में बेड़ा पार फरमाए। हिकु मुस्लमान जे लाइ वॾो एज़ाज़ आहे, वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, मोहब्बत जी ॻाल्हि आहे जो पंहिंजे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वफ़ादारी ग़ुलामी मोहब्बत जो सबूत रही पंहिंजे आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी मल्हाए थो। अल्लाह जा महबूब भी अवां जे हिन अमल खां तमाम घणा ख़ुशि थींदा। ठटे जो आलिम सबूरो किबला साईं मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह ताला अलैह बयान हाशमी में लिखन था पिया साईं जो पंहिंजो ही ख्वाब आ पर लिकाए फरमाइनि था हिकिड़े बुज़ुर्ग मदीने जे ताजदार खे ख्वाब में ॾिठो। रब्बिल अव्वल शरीफ जो महीनो हो। मुसलमान पंहिंजा घर सजाईंदा रहा, ताम पचाईंदा रहा, बकरा ज़बा कंदा रहा, कुकड़ कोंदा रहा, उर्स कंदा रहा। इन माहौल में हुन बुज़ुर्ग खे पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थियो आहे। मौक़ो पाए उन बुज़ुर्ग मसइलो पुछो त आका तव्हांजे हिन उर्स वारे महीने में हे मुसलमान गलियूं सजाईंदा आहिनि, उर्स कंदा आहिनि, हथ विरहाईंदा आहिनि, नंगर कंदा आहिनि, ख़ैर ख़ैरातूं कंदा आहिनि, अवां सां ख़ुशीअ जो हुब जो इज़हार कंदा आहिनि। भला तव्हांजी शरीयत सगोरी में या अवां वटि इन्हनि जे लाइ को उजूरो भी आहे या न, शरीयत में इहे जाइज़ भी आहे या न? त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुल्की पिया फरमायूं मोहम्मद हाशिम जेके असां खां ख़ुशि आहिनि मां मोहम्मद उन्हनि खां ख़ुशि आहियां। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह या अली। ॿ ॻाल्हियूं मिलाद मुतालिक़ रसूलुल्लाह जे विलादत मुतालिक़ उन खां पोइ इंशाअल्लाह मोहब्बत जो जहान वारी ख़िदमत में पेश कंदुसि। मीलाद मल्हाइण इहो सिर्फ़ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां बाद न बल्कि आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद खां अॻु में भी मुस्तफ़ा जो मीलाद थींदो रहियो। हदीस पाक में अचे थो, किताबनि में अचे थो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चौथो ॾाॾो हसब नसब में चौथी पुश्त में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾो आहे जंहिंजो नालो आहे हज़रत नज़्ज़ार रज़ियल्लाहु ताला अन्हु। छा नालो आहे? हज़रत नज़्ज़ार। हिकु ॾिहाड़े सुबुह जो टाइम आहे, फजर जी नमाज़ पढ़ी अल्लाह जे घर बैतुल्लाह शरीफ जो तवाफ़ पियो करे। तवाफ़ कंदे कंदे पाण फरमाइनि था जॾहिं चौथो चक्कर लॻो आहे काबतुल्लाह जो तवाफ़ कयां पियो त मुंहिंजे पुठीअ मथां आवाज़ आयो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक। पुठीअ में जा ग़ैबी आवाज़ आयो, पोशीदो आवाज़ आयो। जरा घबराइजी वियुसि, खौफ तारी थी वियो। हे मुंहिंजे पुठीअ में केरु पढ़ी रहियो आहे, हे केरु कलिमात चई रहियो आहे। थोरी घबराहट महसूस थी आहे। बैतुल्लाह जो तवाफ़ भी जारी आहे। काबे शरीफ जी दीवारुनि मां आवाज़ आयो ऐ नज़ार घबरा न, अल्लाह जे आख़िरी रसूल मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर तुंहिंजी पुठीअ में जलवगर थी चुको आहे। अल्लाह जे हबीब जो नूर आयो।
कयो आ तो काबे जो तवाफ कयो आ मुझे हबीब करीम जी उम्मत जी इहा तस्बीह आ जॾहिं हो काबे जो तवाफ कंदा त लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक चवंदा अॼु अल्लाह दे हबीब जे नूर बि तोसां गॾु काबे जो तवाफ कयो ऐं अल्लाह दे महबूब जे नूर इहा तलबिया पढ़ी आ पाण जल्दी जल्दी तवाफ खत्म करे घर मोटी आया पंहिंजे नौजवाननि पुटनि खे सॾीनि था ऐं बचड़ो अचो आया पाण फरमायूं पंहिंजा उठ काढे विया अर्ज़ कयाऊं बाबा चरण वास्ते झंग में विया फरमायूं पुट देर न कयो उन्हनि मुंहिंजा 100 उठ भलारा मतारा वठी अचो बाबा सबबु कहिड़ो आहे ॻाल्हि छा आहे फरमायूं इहो सभु बाद में पहिरीं चवण कयो 100 उठ वठी अचो भला 100 उठ काहे आया बाबा हाणे छा हुकुम आहे फरमायूं पुट बचड़ो हिननि उठनि खे ज़बाह कयो 100 उठ ज़बाह कया विया देगिन जो इंतजाम थियो भत पचायो वियो आहे आड़े पाड़े वारनि खे ऐलान कयो वियो अॼु ॿिनि पहरनि जी मानी जो एतमाम हज़रत नज़ार करे छॾियो आहे अदा अल्लाह वास्ते तव्हां सभिनीनि खे दावत आहे अॼु मंझंदि जो लंगर नज़ार जे घर कजो माण्हू हैरान आहिनि सरदार हैरान आहिनि हे नज़ार खे छा थियो आहे न पुट जी शादी आहे न तोरनि जो काज आहे न न्याणी जी का मंग आहे न शादी आहे कहिड़ी ख़ुशीअ में 100 उठ कुहाया अथई हेॾियूं देगियूं रधरायूं अथई हेॾा भतनि प्रोग्राम आहिनि आख़िर ॻाल्हि छा आहे जब सभई खाई पी ॿिया हलिया विया राजनि जा सरदार वॾेरा चङा मुड़ुस हज़रत नज़ार वटि अची वेठा क़बिला ॻाल्हि त ॿुधायो सबबु कहिड़ो आहे हेॾो सारो लंगर तव्हां विरहायो आहे हे छाजी ख़ुशीअ में विरहायो पाण फरमायूं अल्हम्दुलिल्लाह असांजी पुठीअ में अल्लाह जे हबीब जो नूर मुबारक अची चुको आहे अल्लाह जा महबूब असांजे पुष्ट में जलवगर थी चुका आहिनि पोइ ॿिया माण्हू महबूब खे ॾिसी पोइ मिलाद कराईंदा उर्स कराईंदा यारो हयाती ते भरवसो कान्हे मां अल्लाह जे महबूब जी ख़ुशी अॼु मल्हाए छॾी आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हाज़री नारे गशरत मसाकिल सुन्नत फरमायूं आज मिलादुन्नबी है क्या सुहाना नूर है आज मिलादुन्नबी है क्या सुहाना नूर है आ गया वो नूर वाला जिसका सारा नूर है आ गया वो नूर वाला जिसका सारा नूर है अल्लाह जा महबूब दुनिया जे तख्ते ते आया नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक दफ़ो मक्के पाक जी का गलीअ मां गुज़रिया ॾिसण हिकिड़े घर मञा अल्लाह जे महबूब जी विलादत जा कलिमात सहाबनि जी ज़ुबाननि मां निकिरी विया महबूब करीम घर जे दरवाज़ो ठुकायो आहे दरवाज़ो खोलियऊं अंदरि महबूब करीम जा चंद सहाबी वेठा गुलाम वेठा मुंहिंजे महबूब करीम जो मीलाद पढ़नि असांजे हबीब जा मौजदा अहिड़ा असांजे हबीब जो मक़ाम ही आहे असांजे रसूल करीम जो शान ही आहे मां फरमायो हे छा करे रहिया आहियो अर्ज़ कयाऊं आका तव्हांजी ख़ुशी तव्हांजी विलादत जा गीत ॻाए रहिया आहियो हिकु बकरी कुठी सी आहे तव्हांजो उर्स मल्हायो सी आहे ऐं अल्लाह जा महबूब तव्हांजो ज़िक्र करे रहिया आहियूं छो त तव्हां फरमायो आहे ज़िक्रुल अंबिया इबादतुन नबियनि जो ज़िक्र बयान करणु अल्लाह जी इबादत आहे त असां सोचो त जॾहिं नबी आम नबीअ जो ज़िक्र अल्लाह जी इबादत त इमामुल अंबिया जे ज़िक्र जो मक़ाम छा हूंदो असां तव्हांजो मीलाद ॻाए रहिया आहियूं विलादत जा गीत ॻाए रहिया आहियूं अल्लाह जे महबूब करम करीम मुर्की फरमायो ऐं मुंहिंजा ग़ुलामो तव्हां पंहिंजी बख़्श जो सामान गॾु करे रहिया आहियो पर असांजो मीलाद असांजी विलादत जो बयान करण बख़्शिश जो सामान गॾु करण जे मुतरादिफ़ आहे यानी तव्हां पाण जे लाइ दर्जात बुलंदीअ जे लाइ सामान गॾु करे रहिया आहियो मालूम छो त महबूब करीम जे मीलाद मल्हाइण वारा रसूलुल्लाह जे उर्स खे करण वारा महबूब जी ख़ुशी मल्हाइण वारा पंहिंजी बख़्शिश जे लाइ अॻिते सामान बख़्शिश जमा करे रहिया आहिनि गॾु करे रहिया आहिनि अॻिते ॿियो मौज़ू हलाइणो आहे साईं जिन जी बि फरमाइश आहे इन जे करे ॿ टे ॻाल्हियूं फ़लसफ़े वारियूं बि सम्झायां तांजो तव्हां अॻे माण्हुनि खे जवाबु ॾेई सघो मीलाद में अॼुकल्ह वॾो एतिराज़ मीलाद ते इहो आहे त साईं असहाबनि न मल्हायो जीअं लाड़काणे वारा था मल्हाइनि अब इहो सवाल थो थिए न इहो असांखे ॾेखारियो क़ुर मां हदीस मां ॾेखारियो त जीअं अवां था मल्हायो उठ गाॾा बसियूं लोजूं
टैक्सियूं सुजुकियूं गॾा गाॾा वग़ैरह सॼो जहान खणी था ॿार रबियुल अव्वल ते गॾु कयो झंडा था खणो ऐं नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गीत था ॻायो असांखे इहो ॾेखारियो त सरकार दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी दौर में या महबूबन खां बाद में खुलफाए राशिदीन या ॿियनि असहाबनि सगूरनि या ॿियनि ताबीन तबा ताबीन वारनि ईअं मल्हायो हुजे त असांखे ॾेखारियो ऐं तव्हांखे अक़ली दलील सम्झायो मूंखे तव्हां इहो ॿुधायो त जीअं तव्हां जूं मस्जिदूं आहिनि ईअं असहाबनि सगूरनि मस्जिदूं बनायूं हुयूं ॻाल्हाईंदा हलियो न बनायूं तव्हांजे मस्जिद में कालीन अलाए छा छा बतियूं बल्ब लाउड पकियूं छतूं मुनारा वग़ैरह गुंबद असहाबनि सगूरनि अहिड़ियूं मस्जिदूं बनायूं कच्चा कच्चा घर हूंदा हुआ अलाह जा खजियुनि जे फरनि सां बारिश पवंदी हुई त कपिड़ा गप मां भरिजी वेंदा हुआ पेशानियुनि ते गप लॻी वेंदी हुई अहिड़ा अलाह जा घर ठहियल हुआ पोइ हाणे इहो सवाल छो नथो थिए त तव्हां अहिड़ा ख़ुदा जा घर छो ठाहिया केर बि नथो करे इहो सवाल को नथो करे सवाल इहो आहे त रसूलुल्लाह जो मीलाद छो थो कयो वञे सोचण जी ॻाल्हि आहे जवाब ॿुधो सहाबनि न बनाया असां त जवाब ॾियूं मस्जिदुनि जो बि त असां इन जे करे मस्जिदूं बनायूं पकियूं त अॻे जॾहिं अल्लाह जा घर अल्लाह जो घर मस्जिद कचो हो त पासरे में पाड़े में जेके मुस्लमाननि जा घर हुआ से बि कच्चा कच्चा हूंदा हुआ बिल्डिंगूं न हुयूं पक्का घर न हुआ पोइ कचनि कचनि घरनि में अल्लाह जो कच्चो घर बि सुहंदो पियो हो ऐं जंहिं वक़्त में ही दौर आयो तरक्की वारो दौर आयो माण्हुनि बिल्डिंगूं खणी ऊंचियूं कयूं को 2 मंज़िल आहे को 3 मंज़िल आहे को 7 मंज़िल ताईं खणी वियो हाणे आलिमनि आशिक़नि फ़ैसिलो कयो जे हिन तरक़ियाती दौर में सहाबनि वारो मंज़र पेश करे ऐं उहो ई कच्ची मस्जिद बनाए ॾे त गुज़रण वारो हिंदू चवंदो वाह मुस्लमान तुंहिंजे ईमान खे शाबाश ॾे पंहिंजा घर तो हेड़ा शानदार ठाया अल्लाह जो घर वही कच्चो कच्चो आलमन फैसलो कयो त जेकॾहिं हाणे माण्हुनि जूं बिल्डिंगूं भलियूं ऐं ऊंचियूं आहिनि त ख़ुदा जो घर बि अहिड़ो ठाहियो जो माण्हुनि जा ऊंचा घर हेठि थियनि अल्लाह जो घर सभिनी खां मथे हुजे जंहिं वक़्त में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असहाब सगोरा ख़ामोशी सां बकर कोई महबूब जो मिलाद मल्हाईंदा हुआ 2 ॼणा गॾु थी ऐं मुर्गी वग़ैरह ते उर्स मल्हाईंदा हुआ गुरबत जो दौर हो उन टाइम में यौम क़ाइद आज़म जो ॾींहुं बि कोन मल्हायो वेंदो हो उन ॾींहंनि में यौम सऊदी अरब भी न मल्हायो वेंदो हो उन टाइम में जश्न मदीना न मल्हायो वेंदो हो उन ॾींहंनि में जश्न मक्का न मल्हायो वेंदो हो उन्हनि ॾींहंनि में यौम पाकिस्तान न मल्हायो वेंदो हो उन्हनि ॾींहंनि में यौम इक़बाल न मल्हायो वेंदो हो उन्हनि ॾींहंनि में यौम क़ाइद आज़म न मल्हायो वेंदो हो हाणे जॾहिं आलिमनि ॾिठो ही दौर अहिड़ो अची वियो आहे जो माण्हू पंहिंजे लीडरनि जो ॾींहुं वॾे जोश सां मल्हाइनि था माण्हू पंहिंजे मुल्क जी आज़ादी वारो ॾींहुं वॾे जोश सां मल्हाइनि था आलिमन फैसलो कयो हाणे मुस्तफा जो ॾींहुं ख़ामोशी सां न मल्हाइबो बंदि कमरनि में न मल्हाइबो बंदि गलियुनि में न मल्हाइबो हाणे यौम आज़ादी पाकिस्तान जॾहिं 14 अगस्त ते पूरे जोश ऐं ख़ुरूज सां मल्हायो थो वञे त आया मुस्लमानो महबूब जा झंडा खणी निकिरी पओ सभिनी मुल्कनि जूं तारीख़ूं ऐं ॾिहाड़ा सभु हेठि हुजनि मुस्तफा जो ॾींहुं सभिनी खां मथे नारे तकबीर नारे रिसालत जे वक़्त में साहबा किराम रसूलुल्लाह जो मिलाद मल्हाईंदा हुआ उन टाइम कंहिं लीडर जो ॾींहुं न मल्हायो वेंदो हो उन्हनि ॾींहंनि में कंहिं मुल्क जी तारीख़ जो ॾींहुं न मल्हायो वेंदो हो हाणे जो सभु मल्हाइनि था उन ते कंहिंखे बि एतिराज़ न आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो जॾहिं एतिराज़ न आहे हाणे उहे ॾींहं मल्हाया था वञनि त असां पंहिंजे हबीब जे ॾींहं जे मल्हाइण जा ज़्यादा हक़दार आहियूं छो त असांखे पाकिस्तान मुस्तफा जे सदके मिलियो आहे असांखे जा शइ मिली आहे मुस्तफा जे सदके मिली आहे रब करीब जो कसम आहे रब बि मुस्तफा जे दर ते मिलियो आहे मोहम्मद जे दर खां ही सभु कुझु मिलियो आहे मोहम्मद जे दर खां ही सभु कुझु मिलियो आहे कसम आ ख़ुदा जो ख़ुदा ख़ुदि मिलियो आहे मोहम्मद जे दर खां ही सभु कुझु मिलियो आहे कसम आ ख़ुदा जो ख़ुदा ख़ुदि मिलियो आहे मोहम्मद के दर से ये सब कुछ मिला है कसम है खुदा की खुदा खुद मिला है
पोइ असां उन महबूब जो ॾींहुं वॾी ख़ुशीअ सां मल्हाईंदा आहियूं, जज़्बे जोश सां मल्हाईंदा आहियूं, ताजो पाकिस्तान जी गवर्नमेंट खे ख़बर पए त मुंहिंजा प्यारा दोस्तो महबूब जो ॾींहुं आहे, आलम इस्लाम खे ख़बर पए, ही सऊदी अवाम खे ख़बर पए जेके पंहिंजे मुल्क जो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि, जश्न मदीना मल्हाईंदा आहिनि, जश्न मक्का मल्हाईंदा आहिनि, हर मुल्क वारा पंहिंजो पंहिंजो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि। त पोइ मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो असां सुन्नियुनि इहो फ़ैसिलो कयो त हाणे ख़ामोशी सां वेहबो न, 12 रबीउल अव्वल ते अहिड़ो जोश ॾेखारबो जो तारीख़ दुनिया खे ख़बर पए त ॾींहुं आहे त मुस्तफ़ा जो ॾींहुं आहे, ख़ुशी आहे त 12 रबीउल अव्वल जी ख़ुशी आहे, इन जे करे मल्हाईंदा आहियूं। मुंहिंजा प्यारा भाउ चवंदा आहिनि अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, आज़ान खां पहिरीं बिलाल न पढ़ी ए वरी किथां कढी आया आहिनि, क़ुर में न आहे, फिलाने में न आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो सभु कमी आहे मोहबत जी। महबूब सुभानी जा बचड़ा फरमाए रहा हा त नमाज़ रोज़े ते त आलम घणो ॻाल्हाए चुका आहिनि, पर मोहबत जे कमी जे करे माण्हुनि जा अक़ीदा ख़राब थी रहिया, मोहबत जी कमी जे करे जेके आहिनि सो अक़ीदा ख़राब थी रहिया आहिनि। इहो बि एतिराज़ रसूलुल्लाह ते त आज़ान खां अॻु में मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो हाणे खीर खे चेक कयो वेंदो आहे, अलाह कहिड़ा कहिड़ा आला निकिरी पिया आहिनि, खीर खे चेक कयो, पानी खे चेक कयो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो लेबोरेटरी में खणी वञो, खीर में पानी आहे या न। असां हिकिड़ो दफ़ो ली मार्केट में लथुसि कंहिं कम सां किताबनि जे वठण जे इरादे सां वियुसि त ली मार्केट जे स्टाफ ते वॾी खीर जी मंडी आहे, ॾिसां त खीर वहे पियो ऐं वापारी भॼनि पिया के हेॾां मूं पुछो भाउ ख़ैर त आहे, चऊं भाउ गवर्नमेंट जी लेबोरेटरी आई आहे, खीर पियो चेक थिए, हिन में सभु में आहे पाणी, इन जे करे हे सभु भॻा वञनि, मथां ॾंड पए, मथां जुर्मानो पए, इन जे करे भॼंदा हुआ। अॻे खीर लेबोरेटरी में चेक कंदा छाजे करे हाणे था कयो, छो जो मिलावटी जो निकिरी पिया, मिलावटी जो निकिरी पिया त हाणे लेबोरेटरी जो बंदोबस्त कयो वियो, कंप्यूटर निकिरी पिया, अलाए छा छा मशीनूं निकिरी पयूं, छो जो दौर अहिड़ो आयो आहे। असां सुन्नियुनि फ़ैसिलो कयो त हाणे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो उहे सभु टोटल आशिक़ न रहिया आहिनि, हाणे इलाही मिलावट थी वई आहे, इलाही मज़हब बणिजी विया आहिनि, मसलक बणिजी विया आहिनि, माण्हू हैरान आहे, हे बि पटके वारो, हे बि दाढ़ी वारो, हे बि क़ुर थो पढ़े, हे बि हदीस थो ॿुधाए, हे बि मदरसे वारो, हे बि दरगाह वारो, वग़ैरह वग़ैरह, अहिड़ो जहान इलाही कुझु गॾु थी वियो आहे। सुन्नी परेशान थियो, असांजे मशाइख़नि फ़ैसिलो कयो, सुन्नियो परेशान न थियो, आज़ान खां अॻु में अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह पढ़ो, ताजो हिन लेबोरेटरी में ख़बर पए त सचो खीर कहिड़ो आहे, पाणी वारो खीर कहिड़ो आहे। बल्ब थींदा न, बल्बनि जा कलर, हिकिड़ा बल्ब रोशन, ॿिया बल्ब फ्यूज़ हूंदा आहिनि, त अॼु बि रोशन बल्ब बि आहिनि ऐं फ्यूज़ बल्ब बि आहे। फ्यूज़ बल्ब जेको रसूलुल्लाह जे नूर खे न मञे उनजो बल्ब न ॿरंदो, उहो बल्ब फ्यूज़ आहे। त हाणे जॾहिं फ्यूज़ बल्बनि खे आलिमनि आम करे छॾियो त बाबा हे फ्यूज़ आहिनि, त उन्हनि वरी लिक कई, वरी मिल्की बल्ब थी विया, धुंध वारो मिल्की, जंहिंजूं तारूं ॾिसण में ईंदियूं कोन्हनि, तारूं ॾिसण में। हुननि फ़ैसिलो कयो जिते या नबी सलाम अलैकुम उते बीहो, वक़्ती तौर पर कमु कढो, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह जी ज़रूरत पए त पढ़ी छॾियो, फ़िलहाल घुसी वञो, बाद में ॾिठो वेंदो। ईअं त असांजे सुन्नियुनि मस्जिदनि ते कईनि ते कब्ज़ा थी विया, इन ई बहाने कदा थी विया। आलिमनि वटि सुन्नी आया कि हे त सभु दुधिया बल्ब थी विया आहिनि, मिल्की बल्ब थी विया आहिनि, तारूं ॾिसनि कयूं जहिड़ियूं ॾाढ़ियूं असांजे आलिमनि जूं, अहिड़ा पटका हुननि जा, अहिड़ा लिबास हुननि जा, सभु ईअं था अचनि, स्टेजनि ते वाइज़ कनि था, असां परेशान आहियूं, सुञाणप रहे कान थी, छा कयूं? आलिमनि फ़ैसिलो कयो, मशाइख़नि फ़ैसिलो कयो त ऐं सुन्नियो, जॾहिं तव्हांखे बल्ब जी ज़रूरत पवे त दुकान तां जेकॾहिं तव्हांखे मिल्की बल्ब बि वठणो पवे त ईअं वठी खणी न अचो, हुनखे चओ त पलक में लॻाए बटण दबाए ॿरे थो या न, तुसीं हिनखे कहिड़े पलक में लॻायूं? असांजे मुर्शिद कामिल फरमायो या गौस अल मदद जे पलक में लॻाओ, जेकॾहिं चेहरे ते मुस्कुराहट अची वञे त चओ रोशन आहे, जेकॾहिं मुरझाइजी वञे त चओ फ्यूज़ आहे। नारे गौस आज़म, नारे पीर, नारे पीर। या अली मदद, या गौस अल मदद, या रसूल अल्लाह मदद जे पलक में लॻा, जेकॾहिं चेहरे ते मुस्कुराहट अची वञे, चेहरे ते लाइट अची वञे, चओ असांजो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, जेकॾहिं मुरझाइजी वञे चओ फ्यूज़ आई, हल पंहिंजे घर। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अॼु मोहबत जी कमी आहे, सिर्फ़ु रसूलुल्लाह जी ॻाल्हियुनि ते एतिराज़ आहे, ॿी कंहिं बि ॻाल्हि ते न। मूंखे तव्हां हिकु अख़बार ॾेखारियो, हिकिड़ो रिसालो ॾेखारियो, हिकिड़ो किताब ॾेखारियो, कंहिं आलिम जो ॿोल हुजे त यौम पाकिस्तान मल्हाइण जाइज़ न आहे।
हिकिड़ो किताब मूंखे ॾेखारियो, हिकिड़ो रिसालो ॾेखारियो त यौम क़ाइद आज़म जो ॾींहुं मल्हाइणु जाइज़ न आहे, जाइज़ न आहे, या यौम इक़बाल जो ॾिहाड़ो जाइज़ न आहे, वग़ैरह वग़ैरह। जेकॾहिं इहे सभु मल्हाया पिया वञनि ऐं मुंहिंजा प्यारा मौलानू मुल्लूं सभु ख़ामोश आहे जहान, त मुंहिंजे महबूब जे ॾींहं ते एतिराज़ छो? आख़िर का वजह त आहे न से, का वजह त आहे। इलाही कुझु बिदअतूं निकिरी पयूं आहिनि, इलाही कुझु ॻाल्हियूं आहिनि, कंहिं ते बि एतिराज़ न आहे। एतिराज़ आहे त मुंहिंजे हबीब जे शान ते। ऐं सुनियो, छॾे ॾियो उन्हनि बहसनि मुबाहिसनि खे। तव्हां मोहबत जो जहान क़ाइमु कयो, इंशाअल्लाह आबाद थी वेंदो। तव्हां महबूब जी तारीफ़ ॻाईंदा हलो, तव्हां सलातुनि जूं झुंगारूं कंदा हलो, इंशाअल्लाह ताला मां तव्हांखे हिन भरे मजलिस में महबूब सुभानी जे बचड़े जे साम्हूं हल्फिया गवाही थो ॾियां। इंशाअल्लाह रसूल बि असांजो त जन्नत बि असांजी आहे इंशाअल्लाह ताला। सलात पर तमाम अॻिते हलां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना व शफीअना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन। हबीब तव्हां जे लाइ हुजरे पाक में रोए, मस्जिद नबवी में रोए, हरम पाक जे तवाफ़ुल में रोए। मुंहिंजो हबीब हर घड़ी हर आन तव्हां जे लाइ हथ खयों बीठो हुजे। मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत तोखे परती आहे, मुंहिंजा मौला मुंहिंजी ज़ईफ़ उम्मत गुनहगार परती आहे। ओ मुंहिंजा प्यारा बानो, अवां वारियूं नमाज़ूं तव्हांखे छा छॾाइनि हा, अवां जा रोज़ा तव्हांखे छा छॾाइनि हा, अवां वारियूं ज़कातूं, अवां वारा सदका, जंहिंमें रुगो ॾेख भरियो पियो आहे, जंहिंमें रिया भरी पई आहे, जंहिंमें को बि मज़ो कोन्हे को। दुआ कयो मुंहिंजे हबीब खे, जंहिंजे सदके मूं तव्हांजा मान मथाऊं करे छॾिया आहिनि। मुझे हबीब करीम जो सदको अहिड़ो जो मुंहिंजा प्यारा दोस्तो असां ऐं तव्हां जे लाइ राति जो रोए, ॾींहं जो रोए। रब करीम फरमायो अहिड़ो पुनल मोहम्मद मूं कंहिंखे न ॾिनो आहे। अवां ते कुर्ब थिया, अवां ते महिरबानियूं थियनि। मोमिनो, तव्हां क़यामत ताईं मुंहिंजे हबीब ते दुरूदनि जा ढेर पढ़ो, पोइ मुंहिंजे महबूब जो हक़ अदा न करे सघंदो। तव्हां मुंहिंजे हबीब करीम जो हिकु एहसान लाइ न सघंदो। मूं तव्हांखे अहिड़ो हबीब अता फरमायो आहे, अहिड़ो महबूब अता फरमायो आहे। हाणे अवां ते कहिड़ो कमु आहे? अल्लाह ताला फरमायो, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ऐ मुंहिंजा ॿारो, हाणे तव्हां खां ॿियो कुझु नथो घुरां। हिन एहसान जे बदिले तव्हां खां सोन नथो घुरां, चांदी नथो घुरां, तव्हां खां माल मिल्कियत जो सवाल न आहे, ॿिए गुण जो सवाल न आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो था त मां रब तव्हांखे पंहिंजो दोस्त बनायां, मां तव्हांजो दोस्त आहियां, मां तव्हांखे महबूबानू बनायां, महबूब बानू बनायां, त ऐ मुंहिंजा ॿारो हिकिड़ो कमु कयो जहिड़ो मूं तव्हांखे महबूब अता फरमायो आहे। मुंहिंजे महबूब जी गुलामी जो पैरान गिचे में पाए छॾियो, मुंहिंजे हबीब करीम जे पोइ लॻ थी पओ, मुंहिंजे महबूब जे मथां पंहिंजा बच्चा ॿार कुर्बान कयो, मुंहिंजे हबीब तां पंहिंजो वतन कुर्बान कयो। मुंहिंजे महबूब करीम जी सिक मोहबत में पंहिंजा बच्चा पंहिंजी जान घोर करे छॾियो, त मां रब तव्हांजा बेड़ा पार कयो। मुझे मुस्तफ़ा जी मोहब्बत में निकिरी पओ। जेकॾहिं तव्हांखे बको छॾणो पए त छॾे ॾियो, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे महबूब ख़ातिर शाम छॾणो पए त छॾे ॾियो, तव्हांखे मुल्क फारस छॾणो पए त छॾे ॾे। ऐं बिलाल तोखे हब छॾणो पए त छॾे ॾे। मुस्तफ़ा जे सदके जंहिंखे शाम छॾणो पए शाम छॾे ॾे, जंहिंखे जहिड़ो वतन कुर्बान करणो पवे सो करे छॾे। जंहिंखे जान जी बाबी जो वक़्तु अची वञे त जान जी बाबी लॻा छॾे, बचनि जो वक़्तु अची वञे त मुंहिंजे हबीब तां बच्चा कुर्बान करे छॾे, मुंहिंजे हबीब तां घर ॿार कुर्बान करे छॾे। जॾहिं इहो सभु कुझु कंदो तॾहिं तव्हांखे मां जन्नत जा मज़ा मनाईंदुसि, पोइ मूं तव्हांजा मक़ाम बुलंद कंदुसि। मुंहिंजा प्यारा दोस्त, मोहबत जो हिकिड़ो तक़ाज़ो आहे। ॾिसो, पुनूअ जे ख़ातिर ससु पंहिंजो वतन कुर्बान कयो या न? वतन कुर्बान कयो, जबल ॾोरियाई। कॾहिं हयाती में क़िस्मत में मौक़ो मिले त उहो पब जबल वञी ॾिसी आहे, उहे वञी इलाइक़ा ॾिसी आहे जिते ज़ाल ज़ात थी करे इश्क में पुनल जा पेर खणी पइजी आहे। तो असां महबूब जे लाइ कहिड़ा पेर भरिया, तो पंहिंजे हबीब सां केतिरी मोहबत कई आहे, तो पंहिंजे सुहिणे हबीब जे लाइ छा कुर्बानी ॾिनी आहे। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त, मजादी इश्क खां जरा थोरो फ़लसफ़ो पढ़ी ॾिस, ससुई जो थोरो वाक़ियो ॿुधी पोइ वरी पंहिंजे सीने ते हथ रख त तो अरबी घोट जे लाइ छा कयो आहे, तो हबीब जे लाइ छा कयो आहे। किथां जी ससुई, किथां जो पुनू, किथां जा असां, किथां जो मदीने जो हाका, किथां जो मको, किथां जो मदीनो, किथां जो लामकान। महबूब लामकान जो आहे। अल्लाह ताला लामकान वारे सां असांजूं दिलियूं गंढे छॾियूं ऐं फरमाई, मां रब उहो आहियो जो सेवण खां सस्तुई निकिरे ऐं मुंहिंजा प्यारा केच खां पुनू निकिरे। उहे जेकॾहिं गंढिजी पवनि था त ऐं मुंहिंजा बानो लामकान वारे मोहम्मद सां तव्हांजूं दिलियूं बि गंढे सघां थो, तव्हांखे बि हुनजो दीवानो बनाए सघां थो। और मुंहिंजा प्यारा दोस्तो, पोइ ॾिसो, ससुई सुती
निंद कई रात जो सुम्ही पई न सुम्हे हा इश्क जो हिकिड़ो तकाज़ो आहे मोहब्बत जो हिकिड़ो तकाज़ो आहे अॼु जेकॾहिं सुम्हंदो सुम्हण खां मुराद जेकॾहिं तव्हां होशियार न थियो जेकॾहिं तव्हां गाफ़िल थी वियो त मुंहिंजा प्यारा ईअं न थिए जो तव्हां खां को रसूलुल्लाह जी मोहब्बत छिनी न वठे तव्हां खां को अदब छिनी न वठे तव्हांखे को मुस्तफ़ा जो बेअदब न बनाए छॾे इन जे करे भिटाए घोर होशियार कयो फरमाए तो होश करे हल हंजड़ा यार बदजम बेल बघन से फरमाए तो हंजा होश करे हल दुनिया में खंजड़ियूं लॻियूं पियूं आहिनि रछ माण्हुनि फैला छॾिया मुस्तफ़ा जी मोहब्बत कढनि था पिया रसूलुल्लाह जो अदब हसीन था पिया हंज होशियार थी हल मतां पघनि वांगुरु मोघो थी फासी न पवे किथे इन जे करे होशियार थी मुस्तफ़ा जा ग़ुलाम अजीब दौर अची वियो आहे अजब दौरंगी वारो दौर आहे होश करे हल हंजड़ा यार बदजम बेल बघन से वो जरे ससुई सुम्ही पई पुनू खणी जत हलिया विया हिटाई घोट चयो ससुई खे पर मोहम्मद जे ग़ुलामनि खे बि सुजाग कयाई फरमाई ओ जाग नुमाणी सुतियन सूर पिराया हाय जाग नुमाणी सुतियन सूर पिराया ससुई पुनू खे पढ़ो पूरी अॼो के जहान खे पढ़ो त हिकु बिल्कुलु मिलनि था छो पुनूअ जा भाइर पुनूअ जी शक्ल इख्तियार करे आया सभु पुनू जहिड़ा अॼु बि पटकनि वारा ॾाड़ियुनि वारा सुञाणप आहे कान ससुई इन चकर में ते रही जंहिं दुकान ते वञे त पुनू वेठो आहे जंहिं दुकान ते वञे उते हट ते पुनू वेठो आहे चकर में रही त पुनू ई आहे इन चकर में जे रही त राति जो पुनू वञाए वई वञाए वेही रही अॼु तूं बि होशियार थी मुंहिंजा प्यारा दोस्त मतां मुस्तफ़ा जी ग़ुलामी मां निकिरी वञे मतां हबीब करीम जी मोहब्बत वञाए वेही रहे मतां ॿई जहान वञाए वेही रहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो ससुई सुती पुनू खॼी वियो जॾहिं सुहाग थी पुनू आहे कोन मथे निहारे अर्ज़ की मुंहिंजा मौला मूंखे त तो निंडूं करायूं मूंखे त तो सुम्हण बि ॾिनो आहे मौला तूं सुम्हण खां पाक आहीं सॼड़ो करी हा त हीअं पुनू कोन वञे हा मुंहिंजे रब करीम फरमायो राति पवे ते बेक़दर नींद प्यारी आवे रात पवे ते बेकदरानू नींद प्यारी आवे पर दर्द मंदानू तंग सजन दी सुतियान जगावे दर्द पर दर्द मंदानू तंग सजन दी सुतियान जगावे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो रब करीम फरमायो ऐ ससुई तो मोहब्बत जी दावा कई आहे इश्क जी दावा कई आहे वो इश्क वारा सुम्हंदा न आहिनि मोहब्बत वारा निंडूं कोन कंदा आहिनि वो तो निंड कई त निंड जे करे पुनू वञाए वेही रहियो सुबुह जो उठी हेॾा निहारे होॾे वधाए कुल बंभोर खान पियो अचे बंभोर खे ॼण बाहि लॻी पई आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो निकिरी पई पंहिंजे पुनहर जे ॻोल्हा में बेटा साहिब जो तसवर कई कि भला छा कयो साईं फरमायो हाणे इन्हनि बिस्तरनि ते हाणे इन्हनि गलनि में ख़ाली चते तोखे पुनू न मिलंदो उथ ससुई घर कंदो घोर ओ वञी दूराम जो डोर धराम जो दोस्त थई हाणे वञाई वेठी आहे हिते न मिलंदई हल पुनू जो पीछो कर मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो पोइ वेचारी मली रमजा गदा पमजा भजंदे भजंदे ओ न पब जबल ते वेझो आई आहे न्याणियूं बकरियूं थी चारीन ससुई तुंहिंजे पेरनि में छाला पइजी विया आहिनि केॾा निकिती आहे चवण लॻी ओ मुंहिंजूं सरतियूं मां पुनूअ जे ॻोल्हा में निकिती आहियां मुंहिंजा अहिड़ा हाल थी विया आहिनि सरतियूं चवण लॻियूं न्याणियूं चवण लॻियूं अॻियां वॾो जहान आहे अॻियां मुर्व थई अॻियां जानवर फाड़ींदड़ थई अलाए छा छा वा लवण चवण लॻी न न ओ मुंहिंजूं सरतियूं सहेलियूं मूंखे रोकियो न हाय यूं मुझो होता वठी विया आऊं न वरोरी वरो यूं मुझो होता वठी विया हाय आऊं न वरोरी वरो यूं मुझो होता वठी विया यूं मुझो होता वठी विया अल्लाह दौरान पे करो आऊं वरोड़ी वरो यूं मुझो होता वठी विया आऊं वरोड़ी वरो यूं मुझो होता वठी विया
ओ तखड़ी सीर समूद दीम्यो है तार वठो पई तरं हियूं मुझो होत वठी वियो आऊं न वरोड़ी वरो हियूं मुझो होत वठी वियो ॾिसो ज़ाल ज़ात मजादी इश्क में पुनव जी ॻोल्हा में निकिती आहे केॾा मुंहिंजा प्यारा दोस्तो केतिरा ॾुख सठाई केॾा मुंहिंजा वीर दोस्तो ॿार सिर ते आया पैर फटजी पिया आहिनि लेकिन ॻोल्हा पुनव जी लॻी पई आहे पप जबल खे दरे वेझी वई आहे मायुनि चए थो ओ ससुई पाणी पी असां वटि तरस रहो ॾींहुं खनि गुज़ार पाण फरमाई न जूं मां वेंदुसि अॻिते मन मुंहिंजो पुनल मूंखे मिले मन मुंहिंजो मौला मिलाए फरमाई किरला डूंगर घणी आऊं चाड़ मथे चढ़ंदी आस मुंहिंजो पेच पुनल से पेरे पंध कंदास पेरनि पंध फिटो कयो टंगनि से टरंदी आस पोइ टंगनि टरण फिटो कयो मां गोॾनि से घिसकंदी आस गोॾनि घिसकण फिटो कयो मां चेल से चुरंदी आस चेल चुरण फिटो कयो मां सीने से सुरंदी आस सीने सुरण फिटो कयो अखियुनि से ईंदी आस माण्हुनि में माण्हू थी मां घर घर ॻोल्हींदी आस ओ पखियुनि में पखी थी मां वण वण वेड़ींदी आस मिरुनि में मिरू थी मां झंग झंग ॻोल्हींदी आस पोइ मिलिया त मिलंदी आस न त घोरी जान जतन तो मुझा प्यारा पप जबल ते चढ़ी आ अर्ज़ थी करे मुझा मौला हकीकी इश्क अगर ते ना है लेकिन मजादी इश्क भी सच्चो आ मुझा मौला असां जे लाइ जबल खे तोड़ जबल टुटी पियो आ मुझा प्यारा जबल पार करे जीअं जो पार करे थी मथां इज़राइल अची वियो आ मलकुल मौत साम्हूं बीठो आ इज़राइल साम्हूं अची वियो आ फरमाई ससुई पुनू त कोन ॾिठई हाणे तयार थी मां तोखे वठण आयो आहियां पाण फरमाई आऊं न गदीअसि पिरीअ खे तू तो लही सज जे आऊं ॾियां सनेहा नई सजणनि खे ॾिज पोइ वञी के चमे चइजे वीचारी वात मुई फरमाई दो घड़ियां रुक जा तकदीरे मैनू तोड़ निभा लेंदे खुद जान हवाले कर दे सा इस जान दा मालिक आ लेंदे अर्ज़ की मुझा मौला मुझे ला जमीन फाटी वई अंदर हली वई आ मुझा प्यारा रह जो टुकर जो मथे रहजी वयो अल्लाह साईं मजादी इश्क मां हकीकत तो समझाए ओ दुनिया वारो मां महबूब खे वरी ला मकान ते वठी वञा हा त वठी पे सघियसि वठी वञा हा पर जीअं ससुई जे रो जो हिस्सो पार रहजी वयो निशान पियो हुजे त पुन्हा जहिड़ा अचनि सुञाणनि इहे मां महबूब खे अवां जे ज़मीन में अवां जे इलाइक़े में रखियो आहे गुंबद ठाराए छॾियो आहे मां महबूब जो निशान ठाराए छॾियो आहे तव्हांजो को भुलिजे न मुंहिंजे पुनल मोहम्मद खे ॻोल्हे जेकॾहिं मां ला मकान ते वठी वञा हा अर्श ते वठी वञा हा मूंखे केरु रोके हा मां महबूब खे बि वठी वञी सघियसि पर मूं अवां जे लाइ पंहिंजे हबीब खे मदीने में आराम करायो आहे अवां खां मूं हबीब जुदा न कयो आहे अवां वटि रखियो आहे अवां वटि आराम फरमाए रहियो आहे मां रोज़ो ठाराए छॾियो आहे महबूब ते गुंबद ठहियो पियो आहे ऐं आशिको भुलिजो मतां अचो मुंहिंजे महबूब खे लहो मुंहिंजे पुनल मोहम्मद खे ॻोल्हे लहो जीअं पुनू ससुई खे ॻोल्हे लधो राय खे सुञाणे पंहिंजी जान अची ससुई जे कदमनि में ॾिनाई कि अवां जे लाइ बि मुंहिंजो पुनल मोहम्मद मदीने में आहे अचो मुझे महबूब जी ॻोल्हा में मुझे हबीब जी ग़ुलामी में वो पाकिस्तान खां वो हिंदुस्तान खां वो किथां अचो मुझे महबूब जी ग़ुलामी में ऐ मुस्लमानो जेकॾहिं तव्हां मक़ाम चाहियो था जेकॾहिं तव्हां इज़तूं चाहियो था जेकॾहिं तव्हां जन्नत चाहियो था जेकॾहिं मक़ाम चाहियो था मर्तबा चाहियो था घर इरादा है जन्नत में जाने का तू पहन ले कुर्ता मोहम्मद की ग़ुलामी का जेकॾहिं तूं पंहिंजो ख़ैर चाही थो इज़त चाही थो हसनैन जे नाने तां क़ुर्बान थी वञ हसनैन जे नाने जो ताबेदार थी वञ मुस्तफ़ा जी ग़ुलामी में अच मूं तुंहिंजे लाइ महबूब करीब खे मदीने में विहारियो आहे मुंहिंजो हबीब मदीने में आहे ऐं मुस्तफ़ा जा आशिक़ पुनू वांगुरु तूं बि ॻोल्हे अची मुस्तफ़ा खे
मुझे हबीब करीम के अची लो पोइ असां तव्हां मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो सॾड़ा तॾहिं कंदा आहियूं अरीज़ा तॾहिं पेश कंदा आहियूं त मुंहिंजा मौला असांखे मुस्तफ़ा मदीनो ॾेखार रसूलुल्लाह जो कदमनि में असांखे मार महबूब करीम जी ग़ुलामी में मार ओ मुंहिंजा प्यारा ओ झोलियूं झले अल्लाह जी बारगाह में दुआ घुरंदा आहियूं दुआ सलाह सनोरी पर त मां दुआ तुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ कयां बड़ी शौक़ मोहब्बत सां सलाह ओ सानू अपने कोल बुला ले मदीने वालड़िया सानू अपने कोल बुला ले मदीने वालड़िया आधी रात दुआया कलमुआ के बुजुर्ग जो लिखियला पढ़ंदो इंशाअल्लाह मदीनो नसीब थींदो है ओ सानू अपने कोल बुला ले मदीने सानू अपने कोल बुला ले मदीने साडे दिल दा रोग मिटा दे मदीने वालड़िया सानू अपने कोल बुला ले पढ़ो सानू अपने कोल बुला ले मदीने साडे दिल दा रोग मिटा दे मदीने वालड़िया सानू अपने कोल बुला ले मदीने ओला तेरा लेंदे लेंदे लब सुक गए दिल दिया हसरत हथ मल रहिया ने साडी हसरत दिल दी मिटा दे मदीने वालड़िया साडी हसरत दिल दी मिटा दे मदीने वालड़िया काली काली जुल्फ ते अख मस्तानी है सोना ये सब तेरी दुनिया दीवानी है एक नूरी झलक दिखला दे मदीने वालड़िया एक नूरी झलक दिखला दे मदीने वालड़िया मुझा प्यारा दोस्तो ससुई निकती पंहिंजे महबूब खे पंहिंजे पुनल खे ॻोल्हे लधाई पुनू पंहिंजी ससु खे लधो अॼु तूं बि पंहिंजे हबीब जी ॻोल्हा कर पंहिंजे महबूब करीम जी मोहब्बत पैदा कर रसूलुल्लाह जो इश्क पैदा कर महबूब करीम जी ताबेदारी पैदा कर इंशाअल्लाह महबूब तुंहिंजे सीने में आहे महबूब तुंहिंजे सीने में दिल वगर आहे सिर्फ मेहनत कर त बेड़ो पार थी वञे ओ महबूबा जैसा जानवर मोहब्बत की मुझा अज़ीज़ दोस्तो हजरत सैयदा फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाए थी महबूब करीम जी राजिया रसूलुल्लाह जे चरण जी उठ मुबारक आहे महबूब जे विसाल खां बाद मां ॾिठो त न खाए थी न पिए थी न चरे थी न हेॾे होॾे वाझाए थी बेचारी अखियुनि मां ॻोड़ा वाहींदे वाहींदे कुझु ॾिहाड़ा गुज़रिया मुंहिंजे दर ते आई ऐं मूंखे ईअं इशारा पई करे जीअं माण्हू को ॾुखो सॾ करे मां वेझी वियसि मां भागर पातो आहे मुंहिंजे कन ते वात रखी चवण लॻी हसनैन जी अम्मा मां तुंहिंजे बाबे मोहम्मद ॾे वञी रही आहियां को पैगाम हुजे त ॿुधा त मां वञी तुंहिंजे महबूब खे ॿुधायां फरमाया बस एतिरो उठ चयो अखियुनि मां ॻोड़ा वाहींदे वीचारी किरी पई आहे उनजो रूह परवास थी वियो सहाबनि उनखे ईअं दफ़न कयो आहे जीअं माण्हू दफ़न कबो आहे 3 ॾींहंनि खां पोइ वरी जो उहा क़बर खोटीनि त उठ उते आहे न फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाइण लॻी महबूब जा ग़ुलामो परेशान न थियो उठ बाबे वटि पहुची चुकी आहे उठ मुझे महबूब वटि पहुची चुकी आहे छो ईअं चई निकिती हुई फातिमा मूंखे पैगाम हुजे त ॾे मां महबूब करीम वटि वञी रही आहियां मुंहिंजा प्यारा दोस्तो उठनि मोहब्बत कई पर महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े जंग खां मोटिया त ओते तो सॾ थियो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह साहबा फरमाइनि था महबूब पोइते वाझायो आहे हिकिड़ो जबल आहे या हिकिड़ो वण आहे उन वण जे पोयां हलिया विया असां बि पेर खयो पोयां जे वञूं त सुभान अल्लाह हिकिड़ो गॾो आहे जंहिंजे पुठनि में ज़ख़्म आहिनि महबूब करीम खे रोई पंहिंजी दास्तान पियो ॿुधाए ऐं महबूब ईअं था ॻाल्हाइनि जीअं महबूब असां सां ॻाल्हाईंदा आहिनि
ओ गडो वेचारो रोए पियो महबूब करीम खे पंहिंजी फरियाद ॿुधाए पियो अर्ज़ को करे या रसूल अल्लाह मूं ते मालिक सामान लॾे लॾे जॾहिं मुंहिंजी पुठी ज़ख़्मी थी पई आहे मां कुराड़ो कमज़ोर थी वियो आहियां हाणे मुंहिंजी इज़त कान रही आहे मुंहिंजो वेझो कोन रहियो आहे आका ग़रीबनि खे नवाज़ींदड़ तूं मुहम्मद आहीं ग़रीबनि मिस्कीननि खे नवाज़ींदड़ तूं मदीने जो मीर आहीं मुंहिंजा मालिक मूंखे पाण सां गॾु वठी हलो अवां जो शर्फ़ मन मिली वञे मुंहिंजा बि बेड़ा पार थी वञनि मुंहिंजे महबूब करीम फरमायो हाओ गदा मां महबूब जो दर ई अहिड़ो आहे अम्मा साइल फला तनहर मुंहिंजे रब करीम फरमायो राणा तो वटि कमी आहे कान का मूं सभु खज़ाना तो मुहम्मद खे अता करे छॾिया आहिनि राणा कहिड़े क़िस्म जो बि संभाली अचे मोटाए जा न मोटाए जा न मुंहिंजा हबीब मां मोती आहियां तोखे मूं कासुम बनायो आहे मुंहिंजा खज़ाना वेठो विरा न तूं विराईंदे थकंदे न मुंहिंजा खज़ाना खुटंदा ऐं मुंहिंजा प्यारा हबीब विराईंदो न मुंहिंजा खज़ाना तूं मुंहिंजे खज़ाननि खे विराइण वारो महबूब आहीं त मुंहिंजा प्यारा उहो हबीब जंहिंसां जानवर प्यार कनि उहो हबीब जंहिंसां वण प्यार कनि रसूलुल्लाह जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी दौर में हिकिड़ो सहाबी आहे सुबुह जो फजर जी नमाज़ पढ़ी जल्दी जल्दी मोटी घर ॾे हलियो ईंदो हो महबूबनि हिकु दफ़ो फरमायो वेही रहे अब महबूबन फरमायो रोज़ फजर जी नमाज़ पढ़ी जल्दी जल्दी हलियो वेंदो आहीं ॻाल्हि छा आहे दुआ नथो घुरी दुआ में मज़ो नथो अचे छा अर्ज़ करण लॻो राणा ऐं यतीमनि जा यार अड़ियनि जा आधार मुंहिंजी दीवार ऐं यहूदी जे घर जी दीवार हिकु आहे खजनि जा वण ॿ टे हिकिड़ो वण आहे उहो यहूदी जे घर में बीठल आहे उनजे खजूर जे वण में खजूरूं आहिनि सुबुह जो उहे खजूरनि जा दाणा मुंहिंजे घर जे अंगण में किरंदा आहिनि मूंखे घाव हूंदो आहे मतां मुंहिंजा ॿार उथी उहे परायूं खजूरूं न खाइनि हराम जूं खजूरूं न खाइनि इन जे करे जल्दी जल्दी वेंदो आहियां त ॿारनि जे उथण खां पहिरीं इहे खजनि जा दाणा वरी वापसि होॾां उछलाए छॾियां मुंहिंजा बच्चा न खाइनि मुंहिंजे हबीब ॾिठो मुंहिंजो ग़ुलाम परेशान आहे फरमायूं वञ उन यहूदी खे वठी आ यहूदी खे वठी आयो मुंहिंजे हबीब फरमायो यहूदी खजीअ जी क़ीमत लॻाइण तुंहिंजो कमु आहे ख़रीदण कमु मां मुहम्मद जो आहे अजी कीमत लगा मां पंहिंजे ग़ुलाम जो दुख बर्दाश्त नथो करे सघां मां पंहिंजे ग़ुलाम जी ग़लती बर्दाश्त नथो करे सघां यहूदी चवण लॻो ऐं महबूबा अमां छा ॾींदो भवन फरमायो ज़बान मां रक़म कढण तुंहिंजो कमु आहे जेकॾहिं सलमान जे मालिक खे बाग़ तयारु करे ॾेई सघूं था त तुंहिंजे खजीअ जे वण जी कीमत बि अदा करे सघे था क़ीमत तूं बि मां मोहम्मद अदा कयां जी घरवारी खां पुछी अचां घरवारी खां पुछी आयो घरवारी चवण लॻी बदनामी ऐं बेइज़ती आहे पाड़े वारा चवंदा बच्चनि जी खजूर बच्चनि जो वण तो ॿियनि खे ॾेई छॾियो पैसनि जी लालच में माण्हू खिलंदा पाड़े वारा खिलंदा असांखे वण विकिणो न आहे हे मोटी आयो महबूबा मुंहिंजी घरवारी राज़ी न आहे बच्चा राज़ी न आहिनि असां विकिणूं कोन था मुंहिंजे हबीब फरमायो हर तरह सां असां तयारु आहियूं पर ऐं यहूदी जे तव्हां सौदे में नथा अचो त हिकिड़ी ॻाल्हि तोखे मञणी पवंदी जे इहो खजीअ जो वण पाण हली मुंहिंजे ग़ुलाम जे घर आयो त पोइ मयार न कजाए तो एतराज़ न कजाए मुंहिंजा प्यारा दोस्तो यहूदी चवण लॻो ईअं वरी कीअं थींदो हुन चयो शायदि जी असांजा सरदार आहिनि ईअं सरदार आहे मुंहिंजा प्यारा हुनखे ख़बर कान हुई त पढ़ा बेज़बानू ने कलमा तुम्हारा के है शजरो हजर में भी चर्चा तुम्हारा रात थी आहे महबूब करीम पंहिंजे हुजरे मुबारक मां पर्दा हटाए खजीअ जे वण खे इशारो था कनि ऐं वण तोखे हसनैन जो नानू हुकुम करे रहियो आहे वञ मुंहिंजे ग़ुलाम जे घर उहो ग़ुलाम राति जो जागी रहियो आहे ॾिसां त वण कीअं थो हली अचे पाण तो फरमाए आधी राति जो टाइम आहे रब करीम जो कसम आहे वण ईअं हले पियो जीअं माण्हू पेरनि ते हलंदो आहे भॼंदो ईंदो आहे ईअं भॼंदो पियो अचे ईअं हुनजी ढोड़ मां महसूस पियो थिए ॼण विछड़ियल मां खां बच्चो मां जे तरफ़ भॼंदो वञे ईअं भॼंदो भॼंदो असांजे घर में अची बीठो आहे ज़मीन हिकु वार थी वई आहे असांजे घर में अची बीठो आहे सुबुह थी आहे मुंहिंजे हबीब फरमायो ऐं ग़ुलाम ॾे ख़बर वण आयो या न जी या रसूल अल्लाह अवां जो इशारो थिए वण कीअं न अचे छो जो महबूब जे हुकुम सां महबूब जे हुकुम सां वण बि हली थे आया महबूब जे हुकुम सां महबूब जे हुकुम सां वण बि हली थे आया
सच्चे रसूल के उठड़न बिसर झुकाया महबूब जे हुक्म सां महबूब जे हुक्म सां रब करीम असां बता फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला ऐ मोमिनो तव्हां जे मथां मुंहिंजो थोरो आहे अव्हां जे मथां मुंहिंजो गुण आहे अव्हां जे मथां एहसान आहे छो हर ख़ुदा जूं महिरबानियूं आम अगरि हिकिड़ी घणी ईअं भला महबूब पंहिंजो कंहिं ॾिनो कंहिंखे खणी ऐं दुनिया वारो अहिड़ो हबीब खे अता कयो आहे जो दुनिया में त मुस्तफ़ा जे सदके तव्हांजा बेड़ा पार पर क़ब्र में बि बेड़ा पार हशर में बि तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा ओ जंहिं ॾिहाड़े नबी नफ़्सी नफ़्सी में हूंदा जंहिं ॾिहाड़े उम्मतूं पेशानी ताईं कननि जे लाल ते पगड़नि में हूंदा उन ॾींहुं बि अव्हां जे लाइ महबूब दुआऊं घुरंदो अव्हां जा बेड़ा पार थी वेंदा अव्हां जा बेड़ा पार थींदा मूं अहिड़ो तव्हांखे दिलबर अता फरमायो आहे अहिड़ो मूं मूंखे रसूल अता फरमायो आहे जो जग जहान में तव्हांजा कंध मथे थी विया आहिनि तव्हांजो गर्दनूं मथे थी वियूं आहिनि हाणे तव्हां मुस्तफ़ा जी ग़ुलामी में अचो रसूलुल्लाह जा ताबेदार बणिजो मुंहिंजे हबीब करीम जा परवाना बणिजो ईअं परवाना बणिजो जीअं उवैस करनी बणियो आहे ईअं परवाना बणो जीअं हज़रत बिलाल बणियो आहे मूं मिसाल क़ाइमु करे छॾिया आहिनि हाणे इन्हनि मिसालनि खे मथे नज़र रखी तव्हां बि मुंहिंजे हबीब जी ग़ुलामी में अचो मुंहिंजे महबूब जी मोहबत में अचो त मां तव्हांखे कलंदरी ॾेई छॾियां मां तव्हांखे गौसियत ॾेई छॾियां मां तव्हांखे मुंहिंजा प्यारा बानो विलायतूं ॾेई छॾियां मां तव्हां तां ख़ौफ़ खणी छॾियां मां तव्हां तां कर्ज़ लाहे छॾियां मां तव्हां तां गम लाहे छॾियां महबूब जी ग़ुलामी में अचणु तव्हांजो कमु आहे ॾींहं क़यामत ताईं बेड़ा पार करणु मां रब करीम जो कमु आहे अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो महबूब जो मीलाद आहे महबूब सुबहानी गौसे समदानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु जो बचड़ो जो रौनक अफरोज़ा स्टेज जे मथां इंशाअल्लाह मीलाद जे सदके महबूब सुबहानी जे बच्चे जे सदके दुआ घुरंदासीं तीनों दुनिया में असांजा बेड़ा पार थी वेंदा महबूब सुबहानी जो पंहिंजो फरमान आहे त जेकॾहिं मुंहिंजी यारई हुजे मुंहिंजो न्याज़ हुजे मुंहिंजो बचड़ो किथे अचे त उनजे दीदार जे लाइ अचो मुंहिंजी यारई में ज़रूरु शिरकत कजो मुंहिंजो न्याज़ ज़रूरु खाइजो मुरीद अर्ज़ करण लॻा साईं हुन में छा फ़ाइदो हूंदो साईं फरमायो जेकॾहिं तव्हां ईअं कयो त तव्हां दर्दनाक अज़ाब खां बची पवंदो अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना मौलाना शफीना मोहम्मद या रब्बुल आलमीन या अरहमर राहिमीन मीलाद मुस्तफ़ा जे सदके महबूब सुबहानी जे बचड़े जे सदके या रब्बुल आलमीन मिठे महबूब मदनी ताजदार जे सदके सदस आल औलाद जे सदके सदस मीलाद जे सदके मुंहिंजा मौला मीलाद करण वारनि खे जेके बि हिन मीलाद में मूं समेत साईं समेत आया आहिनि या अल्लाह सभिनीनि जा दीनो दुनिया में बेड़ा पार फरमा दीनो दुनिया जी नेमतुनि खां माला माल फरमा ऐं ख़ुदावंदा बीमारनि खे शिफ़ा अता फरमा बे औलादनि खे नेक औलाद अता फरमा जेके मुश्किलात में उन्हनि जूं मुश्किलातूं आसान फरमा या अल्लाह जेके ॾुखो आहिनि तिन खे ख़ुशियूं नसीब फरमा जेके मक़रूज़ आहिनि तिन खे कर्ज़ खां निजात अता फरमा या रब्बुल आलमीन असां सभिनीनि जे हाल ते रहम करम फरमा मालिक मिठा मदीने वारे साईं जे सदके आसमानी रहमत नाज़िल फरमा आसमानी बारिश जो नुज़ूल नाज़िल फरमा या हय्यु या क़य्यूम पंहिंजो फज़ल शामिल हाल फरमा अवल ख़ैर आख़िर ख़ैर ज़ाहिर ख़ैर बातिन ख़ैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर या अल्लाह असांजे अक़ीदनि जी हिफ़ाज़त फरमा या अल्लाह असांजे अक़ीदे जी हिफ़ाज़त फरमा या अल्लाह असांजो जेको मदरसो लॻायो आहे ख़ुदावंदा उन मदरसे खे आबाद इरशाद उन मदरसे खे फ़ैल वारो बना या इलाहुल आलमीन मदरसे खे आबाद इरशाद फरमा ज़्यादा खां ज़्यादा मुस्लमाननि जा बचड़ा अचनि मदीने वारे साईं जो फ़ैज़ हासिल कनि महबूब सुबहानी जो फ़ैज़ हासिल कनि मालिक मिठा हिन इलाइक़े खे हिन महले खे हिन जमात खे आयल जमात जितां जितां बि आई आहे सभिनीनि जा बेड़ा पार फरमा सभिनीनि जा वक़्त बुचारा फरमा या अल्लाह दीनो दुनिया में क़ब्र हशर में असांजा बेड़ा पार फरमा क़यामत जे ॾियारे मदीने वारे साईं जी शिफ़ाअत नसीब फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला